गर्मी पसराईंदड़ ऐं अणपसराईंदड़ जिस्म। पसराईंदड़ पसरण छाखे चइबो आहे? जॾहिं गर्मी कंहिं जिस्म मां गुज़रे, ठीकु आहे न। जेकॾहिं हिकु लोह जी राड हुजे, गरम कंदव त उनजो जेको हिकिड़ो पासो तव्हां गरम कयो था, कुझु देरि खां पोइ हेॾे उहा गरम करणु शुरू कंदी, माना गर्मी पसरे थी, गुज़रे थी। या चवंदा आहियूं हिकिड़ा जिस्म हूंदा आहिनि पसराईंदड़ बिजलीअ जा, पसराईंदड़ जन मां बिजली गुज़रे, जीअं लोह आहे, धातु आहे, उन मां बिजली शादी करे गुज़रे थी। पसराईंदड़ खे चइबो आहे कंडक्टर। कंडक्टर जंहिं मां बिजली या गर्मी गुज़रे। हिते असां ॻाल्हि कयूं था गर्मीअ जी, ठीकु आहे न। गर्मीअ जा हिकिड़ा गुड कंडक्टर्स आहिनि, सुठा पसराईंदड़, ॿिया बेड कंडक्टर्स आहिनि, ख़राबु पसराईंदड़ या अणपसराईंदड़, जन मां गर्मी गुज़री न सघे। मिसाल तौर लोह, तांबू, धातु, चांदी, सोन वग़ैरह वग़ैरह बिजलीअ जा सुठा, गर्मीअ जा सुठा पसराईंदड़ आहिनि, बिजलीअ जा बि गर्मीअ जा बि, ठीकु आहे। छो त इन्हनि जो तरीक़ो साॻियो ई हूंदो आहे तक़रीबन। जेकॾहिं काठ मां बिजली नथी गुज़री सघे, छो त काठ जेको आहे उहो ख़राबु पसराईंदड़ आहे, बेड कंडक्टर आहे। कहिड़ो? बेड कंडक्टर। प्लास्टिक मां आसानीअ सां गर्मी न गुज़री सघंदी। प्लास्टिक तव्हां का शइ खणो, उनखे जेकॾहिं साड़ींदव प्लास्टिक खे, त गर्मी उहा सड़ंदी त सही बाहि ते, पर उन मां गर्मी हेॾे गरम न थींदी, ॿिए पासे जी उहा गरम न थींदी। काठ आहे, काठ बि ख़राबु पसराईंदड़ आहे गर्मीअ जो। ऐं कागज़ जा पना, कागज़ आहे या अहिड़ियूं कुझु शयूं जन मां गर्मी न पसरे, न गुज़रे, उनखे चवंदा आहिनि बेड कंडक्टर, जंहिं मां गर्मी सही तरीक़े सां न पसरंदी या त पसरंदी ई न। इनखे चइबो आहे कंडक्शन, पसरणु, ठीकु आहे न। कंडक्शन, पोइ कंडक्शन किन जिस्मनि में थींदी आहे, किन जिस्मनि में न थींदी आहे। जीअं मां ॿुधायो त लोह, ट्रामू, बिजलीअ जी तारा, इन्हनि सभिनी में कंडक्शन सुठी थींदी आहे। ऐं जेका जंक्शन उहा न थींदी आहे, उन्हनि में प्लास्टिक आहे, काठ आहे, कागज़ जा पना आहिनि, रबड़ थी वियो, ETC। इहो उसूल आहे त गर्मी जाॾे पसरंदी आहे न, उन टेम्परेचर उन पासे ते घटि हूंदो आहे, गर्मी पद घटि हूंदो आहे। जेकॾहिं हीअ राड गरम कयां मां हिते, बाहि जो शोलो हुजे, या बाहि या मिसाल या राड मां गरम कयां लोह जी, हिते ताईं गरम थिए थो लोह, इहा गर्मी ओॾांहुं पसरंदी, ओॾांहुं वेंदी जाॾे टेम्परेचर घटि हूंदो, गर्मी पद घटि हूंदो। घटिका ॾिया हेॾे आहे, हाणे हिते त टेम्परेचर वधी वियो न, गरमाश लॻी, उन हिसे ते टेम्परेचर छा थो थिए, वधे थो। माना ख़बर पई त घटि टेम्परेचर ॾे गर्मी पसरंदी। कहिड़े टेम्परेचर ॾे गर्मी पसरंदी? घटि टेम्परेचर ॾे, जेको लो टेम्परेचर आहे जिस्म जो, कहिड़ो टेम्परेचर? लो टेम्परेचर। ऐं ॿ जेके नाला आहिनि, हिकिड़ो त कंडक्टर, ॿियो थींदो आहे कंडक्शन ऐं कन्वेक्शन। ॿियो लफ़्ज़ थींदो आहे कन्वेक्शन। हे छा चइबो आहे? कन्वेक्शन। हाणे हीअ बि गर्मीअ जी मुंतकिली आहे, गर्मी पसराईंदड़, गर्मी मुंतकिल थी थिए, हितां खां बाहि ते हेॾे मुंतकिल थिए थी। मुंतकिल माना हिकु जॻह खां ॿी जॻह ते वञणु, ठीकु आहे। हीअ बि गर्मीअ जी मुंतकिली आहे, कन्वेक्शन। पर इहा कहिड़ी मुंतकिलीअ जो कहिड़ो क़िस्म आहे? हो किरण वारो गर्मीअ जो मुंतकिल थियणु। कहिड़ो? हो किरण वारो गर्मीअ जो
मुंतकिल थियण वो किरण वारो गर्मी जो मुंतकिल थियण समझी वियो वो कहिड़ो चवंदा असां छाखे हिकिड़ो कंटेनर आहे या थांव आहे कंटेनर चइबो आहे थांवगी जेको बाहि ते पियो आहे इहा आहे छा बाहि ते पियो आहे हिन में असां रखूं था पानी या गैस ॿ शयूं छो त कन्वेक्शन जेका थींदी आहे वो किरण वारो गर्मीअ जो मुंतकिल थींदो आहे ॿिनि शयुनि में लिक्विड्स में पाण्याठनि में या गैसिस में गैसुनि में पाणीअ में गैसुनि में मिसाल तौर ते जेकॾहिं हिन में पाणी भरियल हुजे छा भरियल हुजे पाणी हाणे ॿ शयूं थींदियूं आहिनि जॾहिं ॿाहिरि हिनखे ॾींदासीं न पाणीअ खे ॿ शयूं थींदियूं छा थींदो त जेके हेठि मालिक्यूल पिया आहिनि या ज़रा पिया आहिनि एटम छो त असांखे ख़बर आहे मादो सॼो मालिक्यूलनि एटमनि अंसरनि जो ठहियलु आहे पाणी हुजे गैस हुजे नहरो हुजे या त बुनियादी शइ असां पढ़ी आया आहियूं ठीकु आहे न जेको पाणी पीऊं था न मालिक्यूलनि एटमनि अंसरनि हिते ॾिसो गर्मी जॾहिं हिनखे ईंदी त हिते ॿ शयूं थींदियूं हे मालिक्यूल हेठियां जेके हूंदा पहिरियां गरम थींदा या पहिरियां मथां वारा गरम थींदा हिते हिकिड़ा हिते आहिनि पहिरियां हेठियां वारा गरम थींदा ज़ाहिर आहे गरम जॾहिं थींदा त उहे मालिक्यूल उन्हनि जे विच में विधी आहे आज़ाद आहिनि चुरपुर कंदा मथे उहे मथे ईंदा ईंदी मालिक्यूल मथे ईंदा ऐं इन ई सबब जे करे तव्हां ॾिसंदा हो घणी बाहि ॾींदा आहियूं त बाफ़ बणिजी पाणी उॾामंदो मथे गरम मालिक्यूल मथे वेंदा हेॾे इहो गो किरण जे ज़रिए गर्मी मुंतकिल थी थिए जंहिंखे चवंदा कन्वेक्शन हिकु शइ इहा थी ॿी बि शइ थींदी हिते ॿी इहा थींदी त जेके मथे मालिक्यूल आहिनि हिते मथे टॉप ते आहिनि जेके पाणीअ में उहे छा थींदा उहे थधा थी करे ऐं हेठि ईंदा हिते माना हेठियां मथे वेंदा हेठियां जेके आहिनि उहे मथे वेंदा ऐं जेके मथियां आहिनि उहे हेठि ईंदा हिनखे चवंदा भो किरण जे ज़रिए गर्मीअ जो जॾहिं बाहि ॾींदासीं न लोह जी राड हूंदी आहे उनखे बाहि ॾींदा आहियूं न उन मां हेॾे छो थी गरम थिए हेॾे हीअ हिते बाहि आहे हेॾे गरम छो थी थिए छो त इहा मालिक्यूलनि जी ठहियलु आहे एटमनि जी ठहियलु आहे ज़रड़नि जी जेके पाण में गुथियल आहिनि मिलियल आहिनि हिकिड़ो गरम थो थिए त उहो ॿिए खे गरम कंदो ॿियो थो टी खे कंदो त ॿिए गरम कंदा वेंदा ऐं इन करे हे हितां उॾणु शुरू कंदा मथे उॾामणु शुरू कंदा छो त इहे राड जा सख़्तु आहिनि गुथियल हे कुझु वेकिरां मिठी आहे हिन में चङी हे मथे वेंदा हिन करे हलकिड़ा छा आहिनि हलकिड़ा गरम मथे वेंदा थधा वरी हेठि ईंदा हिते इनखे चवंदा कन्वेक्शन वो किरण वारो गर्मीअ जो मुंतकिल जेके मालिक्यूल हेठि अचनि था इहे मालिक्यूल मथे ई ईंदा हा छो त इहे हेठि जॾहिं पहुचंदा त इहे त हिन मां घुर थी आहे हिते पहुता न इहो इन आहे इहो माना हीअं आहे हिते ॾिसो हिनखे पोइ किरण खे चवंदा न बाहि ते उहे निकिरणु शुरू कंदा तव्हां ॾिसंदा पाणी ईअं कंदो आहे बाहि ते टच कंदो आहे न जंहिं महिल पाणी मथे ईंदो आहे हेठि ईंदो आहे मथे ईंदो आहे हेठि ईंदो आहे देगड़ियम थींदो आहे न घुड़का बि कढंदो आहे